नाज़रीन हाणे हिकु नज़र मुख़्तसिर मक़ामी ख़बरुनि ते। कंबर में 40 साला पोरियत मोहम्मद मुराद चांडियो बेरोज़गारी खां तंग थी आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची आपघात कंदड़ जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम बाद वारसन हवाले करे छॾियो। सेठार जा भरिसां पीर वसण पुलिस नौजवान बरकत जमाली खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। पोरियत तरफ़ां जड़तो मुक़ाबले में मारण वारे बयान जी वीडियो SS न्यूज़ हथ करे वरिती। पोरियत मूजिब रिश्वत न ॾियण जी सूरत में हाफ़राए जूं धमकियूं ॾिनियूं पई वञनि। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। टंडो रहीम ख़ान अस्पताल ॿिनि महीननि खां बंदि हुजण ख़िलाफ़ शहर में एहतजाजी कैंप क़ाइमु करे छॾी। कैंप ते वेठल अमीन जमाली ग़ुलाम नबी जमाली जो चवणु आहे त टंडो रहीम ख़ान अस्पताल गुज़िरियल 2 महीननि खां डॉक्टर न थियण करे बंदि पियल आहे, जंहिं सबबि इलाज लाइ ईंदड़ मरीज़ सख़्त परेशान आहिनि। मामले जो नोटिस वठी फौरी तौर अस्पताल खोली वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। सुई गैस भरिसां ॻोठ गुलहसन कुबर में कुबर बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान कुहाड़ियूं लठियूं लॻण सबबि ख़ादिम कुबर परवेज़ जावेद इख्तियार ऐं इरफान कुबर ज़ख़्मी थी पिया, जिनखे नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल कयो वियो। भिटछा भरिसां स्कार्प खाते जे अमलदारनि जी नाअहली ऐं ट्यूबवेल बंदि करण ख़िलाफ़ आबादकारनि ऐं हारियनि मेहर मलुकाणी जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे फौरी तौर सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त पाणी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। काज़ी अहमद भरिसां 3 साल अॻु ज़रदारी मक्सी बिरादरी में हलंदड़ तकरार तां क़त्ल थी वियल नौजवान चने सर ज़रदारी जे निबेरे लाइ यूनियन काउंसिल मिर्ज़ाबाग जे चेयरमैन बहार ख़ान मरी जी सरपंची हेठि जरगो थियो, जंहिं में ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद मक्सी बिरादरी मथां ॾोह साबित थियण ते 60 लख रुपया ऐं ज़ख़्मी थियल नौजवान जो ॾंड 5 लख रुपया मुक़ररु कयो वियो, जंहिंखां पोइ ॿई धुरियूं भाकुर पराए खीरखंड कयूं वयूं।